अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो उमेद करियां थो सभु दोस्त ठीक हूंदो ख़ैरियत सां हूंदो जीअं त अॼु जे हिन वीडियो में मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं मेगा सोप सीरियल टकरार जे बारे में। जीअं त मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां मेगा सोप सीरियल टकरार में वहीदा आबड़ो भी शामिल थी वई आहे। जीअं त पिण केतिरा ई ड्रामा अदा कया जीअं त पत्थर पंहिंजा पराया सोप सीरियल ऐं ॿिया केतिरा पिण अदाकार जंहिंजा ड्रामे जा नाला मूंखे न पिया अचनि सॉरी तव्हां माज़रत घुरां थो। जीअं त पिण ड्रामा केतिरा ई कया ऐं उहे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन केतिरियूं फिल्मूं कयूं 150 खां 100 फिल्मूं कयूं ऐं हीउ जेको ड्रामो आख़िरी कयो हिन पत्थर जा माण्हू उन ड्रामे खां पोइ ही कंहिं बि ड्रामे या फिल्म में ॾिसण न आहे। इहे सना शो वग़ैरह कया पर फिल्म या सोप सीरियल कोई बि न कयो। जीअं त मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां हीउ जेको टकरार ड्रामो अची रहियो आहे हिन ड्रामे में वहीदा आबड़ो बि शामिल आहे। जीअं त तमामु बहितरीनु टकरार ड्रामे जे डायरेक्टर चयो आहे त हीउ ड्रामो तमामु सुपर हिट ड्रामो वेंदो। जीअं त ज़ार ज़िंदगी हले पियो उन ड्रामे जा बि रिकॉर्ड टोड़ींदो ऐं हीउ ड्रामो तमामु बहितरीनु टॉप ते हलंदो वॾे उरूज ते। जीअं त तमामु बहितरीनु ड्रामो बणाईं जीअं त हिन में सिंध जा नालियारा अदाकार पिण कमु करे रहिया आहिनि। जीअं त पत्थर जा पंहिंजा पराया ड्रामे में ऐं ज़ार ज़िंदगी ड्रामे में पिण कमु करे चुका आहिनि। जीअं त हिन वक़्तु बि उन ड्रामे में इहे अदाकार कमु करे रहिया आहिनि। जीअं त पत्थर दुनिया जो मिठल ख़ान हिन ड्रामे में बि वॾेरो उहो ई आहे। जीअं त मिठल ख़ान खां इहा असां जांच कईसीं त पत्थर दुनिया में तुंहिंजो किरदारु भलो हुयो वॾे वारो मतिलबु हिन में बि हथियार वग़ैरह ॾेखारिया विया आहिनि अहिड़ी तरह जीअं पत्थर दुनिया। जीअं त पिण केतिरनि ड्रामनि में हथियार ॾेखारिया विया आहिनि। जीअं त जेको बि नूर ज़हूर ड्रामो पंहिंजी कलम सां लिखियो आहे उहो ड्रामो सुपर हिट वियो आहे। जीअं त हीअ बि नूर ज़हूर जी कहाणी आहे। जीअं त असगर चौधरी असिस्टेंट डायरेक्टर आहिनि ऐं नोहाणी असिस्टेंट डायरेक्टर आहिनि। जीअं त हिन ड्रामे जा हीउ ड्रामो बि तमामु बहितरीनु उरूज ते हलंदो। जीअं त हिन में वहीदा आबड़ो बि शामिल थी वई आहे।